नमस्ते फैमिली, जय झूलेलाल। अॼु मुंहिंजे घर में ठहियो आहे भिंडी, टूका आलू, ऑनियन फ्राई, पापड़। अचो टेस्ट कयूं कीअं। ऑनियन फ्राई एॾो खाइण में मज़ो ईंदो आहे, दिलि ख़ुशि थी वेंदी आहे। गजब, हिकु नंबर। पापड़, टूका आलू, थोड़ी भिंडी, आहा जबरदस्त, गजब, मज़ो अची वियो, वाह, हिकु नंबर। अगरि तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ वणंदा हुजनि त प्लीज़ लाइक कयो, फॉलो कयो, शेयर कयो, सब्सक्राइब कयो। मिलूं था अगले वीडियो में। तेसिताईं टाटा बाय बाय, जय झूलेलाल।